मामा। अरे अच अच पका अच अच संजू पका अच वे वे ठही वे ॿियो पका कीअं ठीक है ना पका? मामा मैं ठीक हूँ, आप कैसे हो? मामा मारा क्यों? अरे मामा क्या हुआ? मुझे मार क्यों रहे हो? अरे लेकिन क्या हुआ मामा? चाहते हो? हाँ ईअं जेसिताईं सिंधी न ॻाल्हाईंदे तेसिताईं पियो थपूं खाईंदे। छा सम्झी? हाँ हाँ मामा, मैं सिंधी में ही बात करूंगा। हैं? मतलब मां सिंधी में ॻाल्हाईंदुमि। हा ॿियो सिंधी ॿोलीअ जो मान वधाइजांइ। हाँ हाँ मां वधाईंदुमि। हा ठीकु आहे। असीं सिंधी आहियूं त असां पंहिंजी सिंधी ॿोलीअ में छो नथा ॻाल्हायूं? असां हिकिड़ा सिंधी आहियूं जेके पंहिंजे ॿारनि सां घर में हिंदी या अंग्रेजीअ में था ॻाल्हायूं पिया। चाहे गुजराती हुजे, चाहे मराठी हुजे, चाहे बंगाली हुजे, या चाहे कहिड़ी बि ॿोलीअ वारो हुजे, हर को पंहिंजे घर में पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाईंदो आहे। त पोइ असां छो सिंधी थी करे घर में सिंधी ॿोलीअ में नथा ॻाल्हायूं? छो? भले ई असां ज़माने सां गॾु हलण था चाहियूं, भले ई ज़मानो जाम अॻियां वधी वियो आहे ऐं भविष्य में ज़मानो अञा बि अॻियां वेंदो, पर तॾहिं छा असांजी सिंधी ॿोली ज़िंदा हूंदी? त इन करे ई सिंधी ॻाल्हायो। सिंधी ॿोलीअ जी शान वधायो। सिंधी माण्हूअ खे सिंधी न अचे इहा शर्म जी ॻाल्हि, त इहो शर्म लाहियो, सिंधी ॿोली ॻाल्हायो। जय झूलेलाल। जय झूलेलाल।